भलीकार नाज़रीन अनटोल्ड स्टोरीज़ सां गॾु आऊं आहियां तव्हांजी मेज़बान फ़हमीदा रियाज़। हिन प्रोग्राम में असां इंसानी हक़नि, औरतुनि, ॿारनि, ट्रांस मज़दूरनि जे हक़नि खां अलावा कानून, माहौल ऐं समाज जे उन्हनि किरदारनि जूं कहाणियूं बयानु कंदा आहियूं जिन खे नज़रअंदाज़ कयो वञे थो या उहे पसमंज़र में रहंदा आहिनि। असांजो मक़सदु उन्हनि किरदारनि जी जदोजहद खे मंज़र ते आणणु। नाज़रीन अनटोल्ड स्टोरीज़ में अॼु हीउ जेको असांजो थर्ड पार्ट आहे, यूसुफ साईं जी असीं कहाणी ॿुधी रहिया आहियूं। ॿ पार्ट में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ जेके पहलू हुआ उन्हनि सां उजागर करायो, जंहिंमें तालीम जे हवाले सां हो, कम जे हवाले सां हो। अचो त यूसुफ शाहीन साहिब सां ॻाल्हि ॿोल कयूं था। त यूसुफ शाहीन असांखे इहो ॿुधाइजो त तव्हांजी जेकी गिरफ़्तार कयो वियो उहो कंहिंजी हुकूमत हुई ऐं अव्हां ते छा इल्ज़ाम आइद थियो हो, जेको सेकेंड टाइम जी थी ॻाल्हि कयां। हाँ, सेकेंड टाइम ते जेको आहे सो ॻाल्हि ईअं आहे त मिसाल असां गाॾी विकिणूं, यानी मां इहो सम्झाइण जे लाइ ॿुधायां। मिसाल आऊं गाॾी विकिणां, जे माण्हू मूंखां ख़रीद कई त आउं उन खां पुछंदुसि त इहे पैसा तो किथां आंदा ऐं उहे हक़ लाल जा आहिनि, तो इनकम टैक्स ॾिनो आहे या न ॾिनो। सिधी सिधी ॻाल्हि आहे न। जीअं माण्हू दुकान ते शइ वेंदो तीअं दुकानदार थोरी पुछंदो त भई तो इहे पैसा आंदा किथां आहिनि। त मूं 3 फैक्ट्रियूं हयूं, बहरहाल 2 मेजर जेके फैक्ट्री हयूं। हिकिड़ी हुई इलेक्ट्रिक पोल्स जेके आहिनि न वॾा, पंजाब ते तव्हां हाईवे ते ॾिठा आहिनि, डिघा पोल लॻल आहिनि सीमेंट जा। तो इहा मुंहिंजी फैक्ट्री अप्रूव कई हुई वापडा जेको आहे, जंहिं ते उन्हनि मूंखे 24 करोड़ रुपए जो ऑर्डर ॾिनो हो, इरिवोकेबल ऑर्डर, यानी उहो ऑर्डर कैंसिल कोन थी सघियो, उहो ॾिनो हो। ऐं मां उन ॿी जेका मूं फैक्ट्री हई जंहिंजी बिल्डिंग तयारु थी वई, सभु कुझु थी वियो, ऐं फस्ट फेज़ असां मां स्कॉटलैंड मां जेको आहे दुनिया में 4 आहिनि इंडस्ट्रीज़, हाई प्रेशर स्टील बेंड्स, रिड्यूसर्स ऐं ट्रीज़ जेके तेल ऐं गैस लाइन में, या जेके पावर स्टेशन्स आहिनि उन्हनि में जेके बेंड्स थींदा आहिनि, त उहो ठाहिण वारी जेका दुनिया जी हीअ 5वीं फैक्ट्री हुई जेका मां पे हई, ऐं उहा स्कॉटलैंड मां खणी आयो हुउसि। ऐं नालो उन्हनि जो ई जेको आहे सो असां उन्हनि खां वरितो हो। तो हाणे छा आहे त वॾा प्रोजेक्ट हिकिड़ो त असीं कॾहिं इंडस्ट्री में असीं तजुर्बो न हो। हां जे दौर ते या मां दोस्तनि जे सलाहनि सां या हुननि सां गॾिजी मां इहो, उन में हिकिड़ो ज़िद इहो हो त भई नूरियाबाद त मूं ई सम्झो हिकिड़ी इहा शइ हिते इहो एरिया इस्टेब्लिश कयो आहे। हिते मुंहिंजे हिन जे महिनत जे नतीजे में हिते लाइट आयूं आहिनि, गैस आहिनि। उहा ॻाल्हि अलॻि आहे त मुंहिंजी होटल ते त मूंखे न लाइट ॾिनो न गैस अॼु ॾींहं ताईं, पर उते अची वई। त मां उन मां यानी छा आहे त जेके सिस्टम आहिनि न, इहे वॾियूं इन्वेस्टमेंट घुरनि थियूं। त जॾहिं असां इन्वेस्टमेंट में तकलीफ़ जॾहिं थी त असां हिकिड़ी इंडस्ट्री विकिणण जी ॻाल्हि कई। हुननि कॾहिं चवनि त हीअ असीं वठूं था, कॾहिं हीअ वठूं था। त असां हिकिड़ी इंडस्ट्री जॾहिं उहा सेल कई जेको आहे, उन में हुननि ख़रीदार जेको आहे असांखे ॿुधायो त हुननि जो भाउ सऊदी अरब में आहे। न इहो त तव्हां ज़िक्र कयो पिया, पर तव्हां गिरफ़्तार छो थिया? ऐं इहो पुछणु चाहियां थी तव्हां खां। गिरफ़्तारी छा आहे त जंहिं माण्हू फैक्ट्री ख़रीद कई, उन पैसा इलीगल तरीक़े सां ॾिना, त उन्हनि जेको आहे चयो त तव्हीं पाण में मिलियल आहियो। अरे भाउ मां शइ ॾियां पियो ऐं मां रुपयो कैश वरितो हुजे त मां ॾुआरियां, बैंक जे थ्रू पैसा आया आहिनि बैंक जे थ्रू, उन में कहिड़ो ॾोह हाणे हुनजो आऊं त कोन एतिरो। अच्छा, उहो दौरो जेको दौर हो उहो कंहिंजी हुकूमत जो हो जॾहिं तव्हां गिरफ़्तार? पीपल्स पार्टी जो, बेनज़ीर जी हुकूमत जो दौर हो। अच्छा, जेल में अव्हां सां आसिफ़ दरदारी बि रहिया, त उहो तव्हां सां जेको आहे कहिड़नि मौज़ुनि ते उन्हनि सां तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी हुई
ऐं हू उन्हनि ॾींहंनि में किताब सां दिलचस्पी रखंदा हुआ किताबूं पढ़ण में? भई उहो बिल्कुलु पढ़ाकू आहे उहो सिंधी। मां ॾिसो न असीं गॾु हुआसीं त ऐं मां सभु अंग्रेज़ी सिंधी ऐं ॿाहिरि जूं ख़लीज टाइम ऐं मशरिक़ ऐं इहे सभु अख़बारूं टाइम न्यूज़ सभु मां लॻायूं। तव्हां यकीन ॼाणो त हू तमामु पढ़ाकू पढ़ण जो हुनखे शौक़ु आहे। उहो नेशन अख़बार ॿियूं जेके बि अंग्रेज़ी ईंदियूं उन्हनि जा सभिनी जा एडिटोरियल पढ़ंदो हो सम्झे। ऐं जेको आहे सो उहो आहे हुनखे पढ़ण जो त इलाही शौक़ु रहियो आहे। असीं बसि इहो ज़ाहिर आहे गॾु जेको माण्हू छा आहे त उहो ॾिसो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त हुनखे गवर्नमेंट जी कोशिशि हुई हुनखे आइसोलेशन में रखण जी आसिफ खे। त हिकिड़ो वॾो वार्ड आहे सॼो, उन में सॼे वार्ड में हिकिड़ी खोली आहे, आसिफ जेको आहे सो उन में रहे जेको आहे यानी उनखे कंहिंखे माण्हू खे ॻाल्हाइण जी इजाज़त न हुई त हू सॼो ॾींहुं न ॻाल्हाए कंहिंसां, राब्तो न करे कंहिंसां, क़ैद त न आई जंहिंखे चइजे। उनखे हू टोड़े मुंहिंजे कमरे में अची वेंदो हो जेको उन ते गवर्नमेंट रोकण जी बि कोशिशि इलाही कई सम्झे, पर हू कोन मञींदो। बहरहाल असां तक़रीबन साल खनि या हुन खां मथे जेको असां गॾु पाण में गुज़ारियो। अच्छा, ॿुधो आहे त अव्हां लाइ खाधो बि ज़रदारी साहब फराहम कंदा हुआ, ईअं हो? बिल्कुलु। बिलावल हाउस खां मानी मुंहिंजी बि ईंदी, हुनजी 2 ईंदा टिफिन बॉक्स भरिजी ईंदा, हुनमें 3-4 शयूं हूंदियूं। ऐं आसिफ जो जेको आहे टिफिन बॉक्स अलॻि ईंदो, हुनजी जेको ख़ासि आहे दाल ऐं भिंडी ऐं हिकिड़ो खीचो, इहो न वॾो खीचो थिए थो, पापड़ खीचो, तरण वारो हिकिड़ो खीचो, ऐं जेको कोफ्ता थींदा नरगिसी कोफ्ता गोल जेके जंहिंजे अंदरि बेदो हूंदो आहे, उनजो बोर्ड या का हिकिड़ी बोती जेको आहे फ्रूट मां घुराईंदो हुउसि। ऐं छाकाणि आउं रहियो आहियां 32 साल वेजिटेरियन रहियो आहियां ऐं कटर क़िस्म जो, त मूंखे फ्रूट खाइण ऐं नट्स खाइण जी आदत रही आहे। त मुंहिंजे लाइ जेको आहे फ्रूट बि रोज़ ईंदो, ऐं पोइ आसिफ साहिबु हिकिड़ो केलो खाईंदो हो या अंब जी अधु फार खाईंदो मक़सद सां। अच्छा, जॾहिं बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ आसिफ ज़रदारी जॾहिं सदर बणिया त उन खां पोइ को राब्तो या कॾहिं का मुलाक़ात, को हाल चाल, को हाल अहिवाल कंहिंजे ज़रिए या पाण ई राब्तो कॾहिं कयूं? न, बसि सदर थियण खां काफ़ी त हिकिड़ो त ॾिसो न, सदर थियण खां पोइ भई तो महीने खां पोइ जेको हिते जेको बिलावल हाउस में 10-12 सहाफ़ियुनि खे सॾियो वियो हो, उन में जंहिंमें TV चैनल जा सिंधी सभु चैनल सभु मालिक हुआ, तो उन में मूंखे बि सॾियो वियो हो। हाणे उते उहा हिकिड़ी मीटिंग त इहा आहे जेको पोइ उन में कुझु असां जूं कोताहियूं आहिनि, मतिलबु आहे बहरहाल जेको ॿी जेका असां उन खां पोइ वरी मीटिंग का बि मुलाक़ात कोन थी। ॿी मुलाक़ात प्रेसिडेंट हाउस में सॾियो हुअईं 2008 में इस्लामाबाद में, ऐं उते 6 ॼणा असीं हुआसीं। डॉक्टर करीम राजपर साहिबु हो, या पंहिंजो मेहरान TV जो मालिक ग़ुलाम नबी मोराई साहिबु हो, ही डॉक्टर जेको अवामी आवाज़ उन जो, इहे त मतिलबु असीं 5 ॼणा उहे 6 ॼणो आहियूं। उते असांजी मुलाक़ात थी हुई, ऐं ॾाढो हुन सां मूंखे हुननि सॼे पाण सां गॾु विहारियो, बजाए हुनजे ॿिया सभु कुर्सियुनि ते वेठा, मूंखे पाण सां गॾु विहारियो सम्झे। ऐं उन खां पोइ वरी कॾहिं मुलाक़ात न, पोइ वरी कॾहिं न थी। अच्छा, ज़रदारी सां तव्हांजा इख़्तिलाफ़ात रहिया ऐं साईं JM सां तव्हांजा तालुकात कीअं रहिया?
तव्हां आसिफ़ साहिब जा पुछो था जी? आसिफ़ साहब जो बि पुछां थी त ज़रदारी साहब जा तव्हांजा उन्हनि सां इख़्तिलाफ़ात रहिया कॾहिं कंहिं बि मामले खे वठी करे, ऐं पोइ साईं GM सैयद सां तव्हांजा तालुकात कीअं रहिया? असांजो आसिफ़ सां को इख़्तिलाफ़ त चवणु ग़लति आहे, छाकाणि अहिड़ी का मक़सदु को हुनखे का मूंसां का शिकायत आहे जंहिंजी मूंखे ख़बर न आहे। यानी जेको मां चयो त भई मूंखे न ख़बर न आहे त मां का बकरी चोरी कई आहे या छा जेको आहे उनजो रंग कहिड़ो आहे, मतिलबु मूंखे इहा ख़बर अॼु ॾींहं ताईं ऐं पंहिंजे तौरु जेको आहे असां हिन सां गॾु सुठो लॻायूं। ऐं हीउ ॾिसो हीउ हिकिड़ो ज़हीन माण्हू आहे ऐं उन असीं गॾु रहिया आहियूं। तव्हांखे ख़बर आहे हुते जेल में नमाज़ पढ़ंदो आहे, पढ़ंदो आसिफ़ साहिबु हथ छोड़े जेको आहे, ऐं क़ुर शरीफ़ पढ़ंदो, शहादती बि जेको आहे रिसालो घुराए मूंखां पढ़ाइण जी कोशिशि कई जेको आहे। इहो हूंदो इख़्तिलाफ़ कहिड़ो को इख़्तिलाफ़, यानी अगरि मां ज़िंदगी में को हिकिड़ो दफ़ो मूं खणी एहतिजाज कयो आहे या शिकायत 28 सालनि में हिकु भेरो शिकायत कई आहे, सो दोस्तनि खे या माण्हू कॾहिं शिकायत या एहतिजाज करणु घुरिजे, इन में का ख़राबु ॻाल्हि कोन्हे। बाक़ी साईं GM सैयद सां त हाणे तव्हां साईं हाणे वॾो सिंध जो तव्हां ॾिसो न, हू सिंध जे बुनियादी तौर ते सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदो। असीं बिल्कुलु दोस्तनि वांगुरु, मतिलबु मुंहिंजा हुन केतिरा मशवरा, हू पंहिंजा सभु किताब पढ़ी मूंखे ॿुधाईंदो हो। यानी इहो थींदो ई हो त मां ॿी होटल जेका सेवण में खोली हुई शहबाज़ जे नाले सां, त उते हिकिड़े ॾींहं लाइ आउं ईंदो हुउसि महीने में, उतां ईंदो हुउसि साईं GM सैयद वटि। त उन जो पंहिंजो 10 बजे आउं ईंदो हुउसि, 10 खां वठी 4 बजे ताईं असीं गॾु मानी खाईंदा हुआसीं। ऐं मुंहिंजे लाइ हू भिंडियूं ऐं दाल ऐं सब्ज़ी ॿियो ठाराईंदो, पाण गोश्त खाईंदो, ऐं कोन खाईंदो हुउसि। त पोइ इहे किताब पढ़ंदा हुआसीं संजे, ऐं किताबनि ते जेको आहे सो असां इख़्तिलाफ़ बि कंदा हुआसीं। मतिलबु त जेको हिकिड़ो थींदो आहे, हालांकि उमिरि में तमामु वॾो फ़र्क़ु हो, पर असीं सम्झूं था त यानी मूंखे कॾहिं फील न थियो, न हुनखे कॾहिं फील थियो, त असीं बिल्कुलु दोस्तनि वांगुरु ॻाल्हाईंदा हुआसीं, दोस्तनि वांगुरु बहस कंदा हुआसीं। अच्छा योसिन साहिब, केतिरा ई साल अॻु सुपर हाईवे ते जेको आहे नूरियाबाद ते हिकु बस स्टैंड क़ाइमु थियो, उनजे पोयां जी सोच छा हुई? मां हिते कराची इहो ज़मानो उन जो जनमु आउं हिते जॉब कंदो हुउसि, ऐं ॿिया मुंहिंजा 2 किताबनि जा दुकान हुआ अलामा इक़बाल ते, हिकिड़े पासे तारिक रोड आहे न, हुन सां गॾु उहो जेको झील वारो हिसो आहे, उते मुंहिंजा ऐं 2 किताब जा दुकान बि जेको आहे अंग्रेज़ी किताब इहे जेके आहिनि। मुंहिंजो दोस्त हुन आइडिया ॾिनो ऐं किताब बि उन कुझु वठी ॾिना, ऐं त मुंहिंजा 2 इहे हुआ। त पोइ इहो असां कराची खां हैदराबाद अचण महिल जेको आहे वांदो 6 रुपया भाड़ो हूंदो हो, त बस अची हिते बीठी त सभु होटलूं हुयूं, ॿाकड़ा होटलूं जेके चइजनि, सभु हिकु जहिड़ियूं, सभु पठाणनि जूं ऐं इन्हनि जूं ॿाहिरिनि माण्हुनि जूं जेके होटलूं हुयूं, इहो 4 आननि जी चांहि हुई ऐं जेको आहे सो। त मां चयो त यार हिते हेतिरियूं बसूं बीठियूं आहिनि ऐं हीअ सभु आहे, ऐं पर चांहि बि सही न आहे, त हिते त खोलणु घुरिजे, होटल खोलणु घुरिजे। त मां बहरहाल वरी ॿिए ॾींहुं मुंहिंजो TV ते प्रोग्राम अब्दुल करीम बलोच साहिबु मुंहिंजा 3 या 4 ड्रामा मूंखां लिखाया। उहो माण्हू उनजी तव्हां ख़बर, तमामु वॾो क्रिएटर हो अब्दुल करीम बलोच, जंहिं वॾा राइटर पैदा कया सिंधी, जंहिंमें मिसाल नूरुल हुदा शाह आहे। ॾिसो न अॼु ॾींहं ताईं इन जो केरु मुक़ाबिलो न करे सघे। 200 चैनल आहिनि, एॾी वॾी राइटर अञा ॿिया पैदा कोन करे। उन खां बि राइटर खां अलावा हू पैदा कया, आर्टिस्ट पैदा कया,
अली बाबा जे ड्रामे ते जर्मनी में अवॉर्ड मिलियो त उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो इहो मां ॿुधाए हिते त कहिड़ी ॻाल्हि हलाईसीं ते तव्हां ॻाल्हि हली पे सुपर हाईवे ते हा त बहरहाल मुंहिंजो उन टीवी ते ड्रामो हुजे ऐं मूंखे सूट वूट पियल हुजनि ऐं उन हालत में वापसि आऊं वियुसि मतिलबु त उन जेके हाणे नूरियाबाद चइजे थो ऐं वियुसि उते इहो वॾेरो मुटको ख़ान मरहूम हो सो उहो मालिक सम्झे उहो चवंदो त भई हीअ ज़मीन हीअ टुकड़ो हीअं थणी न हीअं चवंदो हीअ ज़मीन ऐं हिन जे मथां आसमान असांजो आहे सो मां हुनखे चयो त मूंखे जाइ ॾे होटल जी त हुन मूंखे सभु ॾेखारियूं होटलूं चई त इहो हिन मां तूं ख़रीद कर जाइ यानी हिन पासे पुल हुई हिन पासे पुल हुई इन खां पोइ मतिलबु जाइ हुई कोन त तव्हांखे इन मां वठो त मां चयो त हिन मां वठण जी पोज़ीशन में न आहियां तव्हां मूंखे भला हुन पासे ॾियो हाणे बसूं सभु हिन पासे बीठियूं आहिनि ऐं आऊं वरी मतिलबु आहे त इहो सफ़ा हिकिड़ो अजीब क़िस्म जो फ़ैसिलो हो त उहे बसूं सभई हिन पासे बीहनि थियूं ऐं आऊं वरी हुन पासे पियो त होटल खुलियां छाकाणि उते त हुन मुटके मरहूम चयो त पोइ त हुन पासे त सॼी वञी पट खण सम्झे मतिलबु मूंखे त हाणे होटल हिकिड़ी ठाहिणी हुई सो मां उते इहा खोली जेका मां मॉडर्न तरीक़े सां चांदीअ जा थांव ऐं ॿिया फस्ट क्लास चांहि ऐं पेटीस ऐं ॿियूं शयूं मतिलबु त जेको टी पार्टी जो जेको थींदो आहे न सिस्टम उन सां थियो त 6-7 ॾींहं त केर बि कोन आयो मूं वटि सभु हेठि पिया वञनि पोइ हिकिड़ी का गाॾी आई भुलिज में बसि उहा हिकिड़ी गाॾी जेका भुलिज में आई उन ॿिए ॾींहं ते 4 गाॾियूं आयूं पोइ मूंखां त संभालियो न थिए मां 7-8 ॾींहं उहे त आऊं जेके नुक़सान वारा ॾींहं हुआ उहे त आऊं वेठो रहियुसि पोइ त मां हिकदमि माण्हू मैनेजर रखियो ऐं सम्झी वियुसि त भई हाणे हिनखे केरु रोके कोन सघंदो पोइ उहा ठही पोइ वरी उते हिकिड़ी बिल्डिंग ठही भर में बंगले जहिड़ी टाइप जी हुनखे हुननि मोटेल ऐं होटेल चयो जंहिंमें 2 कमरा ऐं जेको आहे सो 5 लख रुपए जी ख़र्च सां उहा बिल्डिंग ठही हुई उहा मां किराए ते वरिती हुई ओपन ऑक्शन में माना यानी जंहिंजो वधि में वधि 300 रुपया या 500 रुपया मसवाड़ हुअणु घुरिजे ओपन ऑक्शन मूं 2800 रुपयनि में वरिती ऐं उनजो इफ़्तिदा जेको आहे जाम साहिब सां मुंहिंजी हुई ऐं उन वक़्तु जाम सादिक अली उहो हो जेको आहे इन जो मिनिस्टर हो न लोकल गवर्नमेंट जो सो मां उनखे चयो त तव्हां हली इफ़्तिदा करियो हाणे ॾिसो जंगल में बरपट में हिकिड़ी होटल आहे जेका अञा होटल मतिलबु आहे अहिड़ी जेको जंहिंखे चइजे त भई हिकु 5 स्टार होटल मूं खोली हुई ऐं उन में जाम साहिब अचे ईअं बि कोन हो पर हू मूंसां तमामु महिरबानी हो त मूं चयो त मुंहिंजो तव्हां अची पोइ जाम साहिब 15-20 गाॾियूं वठी मलिक सिकंदर साहिब ऐं ॿिया MP MNA जेके आहिनि त बाबा जी मुंहिंजी जेको आहे जाम साहिब सां मुलाक़ात थियल हुई अॻे त जॾहिं हीअ गाॾियूं सभु आयूं जाम साहिब ईअं लथो त बाबा ऐं ॿिया मज़दूर हीअं गॾु बीठा हुआ मां जाम साहिब खे रिसीव कयो बाबा जन ऐं मज़दूर हिन पास बीठा हुआ जाम साहिब लही सिधो वियो बाबा वटि उनखे पहिरें पई पाण सां गॾु वठी अंदरि हलियो अंदरि वञी वेठा जेको आहे तो पोइ बहरहाल उहा उन जो इहो इफ़्तिताह ईअं थियो पोइ उहा असां कामयाबु कई यानी उते जेके बस जा ड्राइवर ईंदा हुआ न उहे निमाज़ जे टाइम ते ईअं पथर अॻियां रखी निमाज़ पढ़ंदा हुआ मां इहो ॾिठो आऊं त पोइ इहो जेको जीअं मूं 7-8 ॾींहं या 12 ॾींहं आऊं जेके शुरू जा वेठुसि उन खां पोइ आऊं पहिरीं जुमे ॾींहं ते हिकिड़ो ॾींहुं वेंदो हुउसि
आचर ते ऐं पोइ वरी आचर जी मोकल बंदि करे जुमो कयूं त पोइ जुमे ते जेको आहे सो उते वेंदो हुउसि। त मां हीउ जेको ॾिठो मंज़र निमाज़ पढ़ण जो त मां चयो मस्जिद ठाहिणु घुरिजे। सो पोइ असां इहा मस्जिद बि ठाही ऐं इहो उन मस्जिद जो जेको शेख राशिद अल मखदूम दुबई जो जेको मालिक बादशाह उन ख़्वाबु लधो त इहा मस्जिद तूं ठाहे। सो उहो आयो 15-20 गाॾियूं वठी उते मिडवे ते आयो ऐं हुननि पुछियईं त भई केरु आहे जेको। हुननि मां स्टाफ मुंहिंजो ॿुधायो त चयूं त हुननि एड्रेस ॾिनी पीरसा पागर जो घर जे भर में हुनजा 3-4 बंगला आहिनि। सो आउं उते मिलणु वियुसि। पोइ इन शेख मस्जिद कंप्लीट थी हुई जी उहा मस्जिद जेकी आहे न उहो छा थियो न हुन असां त जेको बुनियादु मस्जिद जो विधो उहो जेका न इस्लामाबाद में मस्जिद ठही आहे उन मुक़ाबले में जेको ॿियो नंबर मस्जिद आई हुई डिज़ाइन आई हुई उन तहत असां इहा मस्जिद ठाही पई। त असां हुनजी उहा ज़िलज़िला प्रूफ फाउंडेशन्स वग़ैरह सभु विझी छॾी। हाणे मथे बि करण लाइ त क्रेनूं खपनि ऐं ॿियो खपे त हीअ शेख राशिद अल मखदूम जेको दुबई जो शेख उन चयो त आऊं ठाहियां थो। हुन सां मुंहिंजी मुलाक़ात थी ऐं हुनजो वज़ीर हो मोहम्मद यज़ीद उहो ऐं ॿिया यूनाइटेड बैंक जा UBL जा जेको स्टाफ हुजे। पर उहो जॾहिं हुन मूंसां ॻाल्हि कई मूं चयो त असांखे तव्हां सभु नक्शा असांखे ॾियो त असीं ठाहियूं असीं हाणे हिनखे ठाहींदा। त ऐं जॾहिं 3 ॾींहं ते नक्शो खणी वियुसि त चयूं त हुन जूं किडनी फेल थी विया आहिनि हुनखे लंडन खणी विया आहिनि ऐं पोइ हू 3 महीननि में गुज़ारे वियो। पोइ उहा ॻाल्हि जेका उते रहिजी इशरतुल आबाद हो जेको गवर्नर उन मूंखे चयो त भई तव्हां हुनजे पुट खे लिखो। मुंहिंजो मां तोखे लिखां थो। असां ख़्वाबु हुननि लधो आहे जेकर ठाहिणो हूंदो त उहो ठाहींदो। पोइ बहरहाल उनजो छा थियो उहो ईअं रहिजी वियो। पर सम्झो अच्छा नूरियाबाद में अवां सनतूं लॻायूं उहो छा साल हो साल कहिड़ो हो ऐं उन्हनि ॾींहंनि में पालारी कम्यूनिटी हूंदी न कुझु माण्हू पालारी अॼु बि आहे। हा त ॾिसो न पालारी इहे उन पट जा मालिक आहिनि सम्झे। हाणे छा आहे त ॿिया अची विया आहिनि। हाणे जीअं अमेरिका में रेड इंडियन जेके आहिनि उहे ख़तमु पिया थियनि तीअं ई उन्हनि खे ख़तमु त हाणे कोन था थियनि। मक़सदु उन्हनि जो वॾा गुज़ारे विया आहिनि नौजवान तबिको आहे। पर उन्हनि खे उहे माण्हू जेके पाण पैसे वारा ताक़त वारा अची विया आहिनि इहो एफर्ट पोइ त हिननि खे कीअं हिसाइजे त इहो बि रहियो आहे सम्झे। बहरहाल ॻाल्हि इहो आहे त बुनियादी तौरु पट त उन्हनि जा आहिनि जायूं ज़मीनूं उन्हनि जूं आहिनि। पोइ उन्हनि ते जेका आहे उहो हेॾी सारी ठही वई नूरियाबाद सॼी ठही वई आहे। वॾो इंडस्ट्रियल एरिया ठही वियो आहे जेको आहे। ॿुधो आहे त हिकु भेरो अवां साईं GM सैयद ऐं शेख हयाज़ में राज़ीनामो बि करायो त उहो जेको आहे ॿिन्हिनि जी नाराज़गी जी ॻाल्हि कहिड़ी हुई छा हो मामिलो छा हो त उहो असांजे नाज़रीन खे तव्हां ॿुधाइजो। अलाए साईं GM सैयद जेको आहे शेख हयाज़ सां शायदि कंहिं ॻाल्हि ते कावड़िजी पियो या हुनजे जेको आहे पोइ हुन इहो स्ट्रगल हलायो त सिंध जो क़ौमी शाइर शेख हयाज़ न आहे ॿियो ॿियनि खे ॿिया कुझु नाला आहिनि हाणे उहे ठीकु नथो लॻे ऐं हुनजा नाला खणा त उन्हनि खे प्रमोट करण जी कोशिशि कई वई ऐं पोइ हिननि हिक ॿिए जे ख़िलाफ़ु लिखणु शुरू कयो। शेख साहिबु पोड़ो पोड़ो करे लिखंदो हाणे उहो इलाही कुझु लिखियलु आहे की तव्हांखे ख़बर आहे किताब जेतिरो मैटर आहे जेको हा इख़्तिलाफ़ी। पोइ हिकिड़े दफ़े साईं GM सैयद गिरफ़्तार हो इहो जेको हिन में जना अस्पताल में हिते दाख़िल हो त आऊं वियोसांसि मिलण लाइ जेको आहे त उते मूंखां पुछियईं तव्हांजे दोस्त शेख हयाज़ जो कहिड़ो हाल आहे त मां चयो त ठीकु आहे जेको त चईं त ईअं पुछी मुंहिंजे ॿांह ते हथु रखी चयईंसि त भई असांखां जेको थियो उहो तूं बख़्श कर। त मूंखे ॾाढो हू थियो जेको आहे सो त मूं चयो त मां हिकदमि चयो मुंहिंजो त
सुभाणे आऊं 12 बजे शेख अयाज़ खे हिते वठी ईंदुसि। त साईं हीअं लेटियल हो न सॼो, त सॼो उभो थी वियो, चई पुछ त ईंदो। मुंहिंजो साईं सुभाणे 12 बजे, मूं वरी जुमिलो रिपीट कयो त सुभाणे 12 बजे आऊं वठी ईंदुसि। हालांकि मां कुझु सोचियो बि कोन त भई शेख अयाज़ जे न मञींदो त इहो जेको आहे, पर मूंखे हुन ते एतिरो कॉन्फिडेंस हो या असांजो रिलेशन अहिड़ो हो, मूंखे ख़बर ई त आऊं चवंदुसि शेख अयाज़ खे त हू न कंदो सम्झे। त बसि पोइ मां उतां बसि चयो, मां वेंदे महिल चयो, मुंहिंजो साईं 12 बजे जी जो टाइम नोट करे छॾिजो। त पोइ मां फ़ोन कयो त मां ॿुधायो त मुंहिंजो साईं हाणे सुभाणे हलिणो आहे। चई आऊं कोन हलंदुसि, जेको आहे सो इहो इन जेको आहे सो छोरा बचिया फलाणो अलाए बहिरान। त मुंहिंजो साईं हाणे ॻाल्हि ॿुधो, मां आऊं चई आयो आहियां त सुभाणे 12 बजे तव्हां असीं गॾिजी हलंदासीं, त तव्हां 11 बजे मुंहिंजे ऑफिस में अचो त असीं गॾिजी 12 बजे जेको आहे सो पूरे 12 पहुचणो आहे। पोइ शेख साहिबु ॿिए ॾींहुं 12 बजे 11 बजे आयो, असां पोइ कुझु ॻाल्हियूं कयूं। मुंहिंजो इहो छा आहे, इहे नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि ज़िंदगी में थियनि। दोस्त आहियूं, दोस्तनि में बि हिक ॿिए जा इख़्तिलाफ़ थी सघनि था न, जीअं मुंहिंजो ऐं आसिफ जो केरु सम्झे थो। अच्छा, शेख अयाज़ सिंध यूनिवर्सिटी में बतौर चांसलर जो दौर बि रहियो उन्हनि जो, त कीअं था ॾिसो त उन्हनि सां क़ौम परस्त कारकुन त नाराज़ हुआ जॾहिं चांसलर थिया? हा, हुनखे शिकायत हुई, तव्हांखे ख़बर आहे त हू जॾहिं छॾे यूनिवर्सिटी आयो, ट्रक में सामान हुजे, उहा ट्रक मुंहिंजी ऑफिस तारक रोड वारी ऑफिस, उते आयो। असां 2-3 कलाक उतां वाणीअ खां भिंडियूं ऐं दाल ऐं घुराई। असां कचहरी चवे छोरनि जी छोकिरनि जी जेको आहे सो सख़्तु शिकायत करे सम्झे, त हुननि इहो लिखियो न, नेठि त रहंदी हा केसी रहंदी। चई हाणे मां अॼु खां पोइ जेको आहे सिंधीअ में कोन लिखंदुसि, फलाणो आहे हीअं हीअं। मां हुनजी सभु ॻाल्हियूं ॿुधी, मुंहिंजो मानी खाऊं था यार, इहो ठीकु आहे जेको आहे सो। त इहो बहरहाल ॾिसो, इहो एडमिनिस्ट्रेशन जॉब आहे, उते कहिड़ो बि सुठे में सुठो माण्हू ईंदो त उनखे इहे शयूं फेस करणियूं आहिनि, कोन थियूं। त हीउ राइटर माण्हू थोरो जज़्बाती बि थियो सम्झे, बल्कि शिकायती बि थियो, त उहो जेको थियण जी का ज़रूरत कोन हुई, उन जो हिसो हो, उते जे एडमिनिस्ट्रेशन जो हिसो हुयो। यूनिवर्सिटियुनि जा छोकिरा आहिनि न, उहे नौजवान आहिनि, नओं नस्ल आहे जेको आहे सो। उन में पोइ मां बसि पोइ उहा वारी ॻाल्हि वरी पोइ त चईंदे हाणे हलां थो, ट्रक हेठि बीठी आहे। मां चयो तव्हांजो सामान जी ट्रक हेठि बीठी आहे, तव्हीं मतिलबु सिंधी यूनिवर्सिटी खां सिधो ताईं हिते आयो। असां हिते भिंडियूं खाधियूं आहिनि ऐं सभु कुझु कयो आहे। अच्छा, अवां सियासत बि कई, सहाफ़त बि कई, छा अवां क़ौम परस्त नज़रिए जा हामी हुआ या वफ़ाक़ियत ते यकीन रखंदा हुआ? न असां त ॻाल्हि ॿुधो न, तव्हांखे ख़बर आहे अधु दुनिया अॼु बि ग़ुलाम आहे। इहे जेके वफ़ाक़ वरी छा थींदा सम्झे, इहे वफ़ाक़ जेके आहिनि, इहे जॾहिं बादशाहतूं टुटियूं आहिनि, बादशाहतुनि खां पोइ फ़ौजी अची विया, पोइ वरी फ़ौजी टुटिया त उन में वफ़ाक़ ठहिया आहिनि सम्झे। उन में जेके मुल्क जेके आहिनि उहे सूबा थी विया सम्झे। जेको अंग्रेज़नि जेको कब्ज़ो कयो उहो बंगाल ते, बंगाल मुल्क हो न, बंगाल, बिहार, उड़ीसा, कर्नाटक, इहे जेको वेंदे पंजाब त एम्पायर हुई, जेको आहे रणजीत सिंह वारा वेठा न, जेको आहे सिंध मीरनि वटि हुई, सिंध मुल्क हो न जेको आहे। इहे छा आहे त इहे सभु शयूं, इहे शयूं दुरुस्त थियण जी ज़रूरत आहे। नए सिर सॼी दुनिया जी जेका सरहदूं आहिनि
उनखे नए सिर तय करण जी ज़रूरत आहे कंहिं मुनसिफ़ाना तरीक़े सां क़ौमुनि खे पंहिंजे घर में रहण ॾियो इन में छा आहे तंहिं क़ौमुनि खे पंहिंजे वसीलनि ताकी उहे कंहिंसां शिकायत न कनि भई असां ऐं पंहिंजे घर में दुख सुख में रहां थो मूंखे कंहिंसां शिकायत न आहे तई खामखां मुंहिंजे घर में तव्हां अची घिड़ो मूंखे सम्झायो था तूं हीअ ॿोली ॻाल्हाए तूं हीअं हल तूं हीअं हाणे ताईं ॾिसो न हिंदुस्तान में तामिल में यानी तामिल में ताईं वेंदो त तामिल जेको नथो ॻाल्हाए हुनखे मार था कढनि हा चवंदा हिंदी न ॻाल्हाए अच्छा हिते पाण अगरि ॻाल्हि कयूं त सिंध जी मौजूदा समाज ते जेकॾहिं नज़र विझूं त छा नज़र अचे थो सियासी तौर ते अमली तौर ते मुतहरिक आहे या बाशऊर आहे ॾिसो असीं अरगूननि जे दौर खां वठी मार खाईंदा था अचूं अरगूननि जे दौर खां अंग्रेज़नि जे दौर ताईं अंग्रेज़नि जे दौर खां वरी असांजो हादिसो थियो त पाकिस्तान ठहियो वञी उन ठाहे छॾियो सिंध जो नालो ई ख़तमु करे छॾियो चऊं सिंध लफ़्ज़ ख़तमु ख़त ते जेको लिखंदो सिंध उहो ख़त पोस्ट ऑफिस वारनि खे चयूं त तव्हां फाड़े छॾियो यार हीअ तव्हां करियो छा था मसइलो इहो ईअं क़ौमुनि सां रांदि करणु जेको आहे इहा ग़लति आहे तव्हां 1940 जी करारदाद ठाही हुई उन ते पाकिस्तान ठहियो ऐं अॼु बि चवां थो त तव्हां 1940 ते पाकिस्तान खे बचाइणो हुजे अथव तव्हां उन तहत तव्हां पाकिस्तान खे रीडिज़ाइन करियो सम्झे त उन सां पाकिस्तान बची वेंदो तव्हां अधु पाकिस्तान त विञाए चुका उन्हनि माण्हुनि खां विञायो जेके पाकिस्तान जा मुहाफ़िज़ हुआ जिन पाकिस्तान ठाहियो जेके असांखां वधीक यार पाकिस्तान जा हामी हुआ तव्हां उन्हनि खे मारे ऐं वॾे ॾचे में बि छॾियो आहे जेको आहे अच्छा हिन वक़्तु तव्हां अगरि असीं ॻाल्हि कयूं त ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां थोरो मुश्किल वक़्तु दौर जेको आहे तव्हां गुज़ारे रहिया आहियो त इन जो ज़िम्मेवार तव्हां कंहिंखे था सम्झो न ॻाल्हि ॿुधो न मां हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजे लाइ कल्ह बि चयो वियो हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थियो मिसकिनी हालत में ऐं तकलीफ़ में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ज़िंदगी में तकलीफ़ न आहे तव्हां ज़िंदगी पोइ वरी छाजी ज़िंदगी जो दुख तकलीफ़ूं ज़िंदगी जो हिसो न हीअ कोई जन्नत में थोरी उतारणु जिते दुख न हूंदो तकलीफ़ न हूंदी उहा जन्नत आहे मूंखे का शिकायत न आहे मूंखे का बि तकलीफ़ न आहे का अगरि मामूली आहे या वक़्ती तकलीफ़ आहे त उहो त ज़िंदगी जो हिसो आहे उन में परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे अच्छा सर असांखे यूसुफ साहिबु असांखे इहो ॿुधाइजो त तव्हां ज़ाहिर आहे शाइरी जेकी कई हुई उनजो आगाज़ इलाही देरि सां कयो त उन जी वजह तव्हां काफ़ी हद ताईं त ॿुधायो त तव्हां ईअं ई कयो पर किथे किथे इहो हूंदो आहे त या त तव्हां जंहिं समाज में रहो था उन में ॾुखियायूं हूंदियूं आहिनि उनखे ॾिसी तव्हां शाइरी कंदा आहियो या तव्हां इश्क में शाइरी कंदा आहियो त पोइ कॾहिं ईअं थियो त कंहिंसां इश्क थियो तव्हांजो सिंध में शाइरी कई आहे विधिया उहा पहिरीं माण्हू छोरी खां शुरू कंदो आहे पोइ जीअं अलाह ते खुटाईंदो आहे सॼे इहो कामन शइ आहे मां पहिरीं अर्ज़ु कयो त शाइरी जेको आहे हिकिड़ो ताक़तवर हथियार आहे ऐं असां जेके दुनिया में इश्क मोहबत या सिर्फ़ु ज़िंदगी जो इहो मसइलो न आहे असां वटि शाइरीअ सां भरी पई आहे न इश्क सां भरी पई आहे मतिलबु ईअं लॻे थो त इश्क खां सवाइ दुनिया में ॿियो को मसइलो ई कोन्हे उन्हनि खे ॿियो को ॾुख नज़र ई नथो अचे त मां बहरहाल मां शायदि को हिकिड़ी अधु का शइ हल्की फुल्की का लिखी हूंदी बाक़ी त जेके असांजा मसइला जेके ज़िंदगी जा आहिनि उन्हनि खे खणण जी शाइरी बुनियादी तौरु तव्हां ॾिसो मिसाल तव्हां हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि ॿिनि सिटनि ॾे चई वञो तव्हांखे हिकिड़ो बैत ॿुधायां थो त कैफ़ियत जेका सम्झाइण जी कीअं थिए थी त भई डूंगर मूं
डाह जा को ॾींहं दस रोगर मूं डाह जा को ॾींहं दस मूले घणा गस तो चारो डाहे चुरण जो। हाणे तव्हां हिकिड़ी ॿिनि सिटनि में तव्हां इलाही कुझु चई थो वञे। या असां ॿिया मां सिंध ते बि इलाही शाइरी कया, सॼो सुर सिंध लिखियो आहे। त मखतूम बिलावल ते वियोसि मां, त मां पहिरियां जेके शुरूआती हिकिड़ो ॿ जेके पहिरीं 4 बैत लिखिया, उन खां पोइ जेको शायदि पहिरियों बैत लिखियो हूंदुमि, उहो मखतूम बिलावल ते वञण खां पोइ मां लिखियो त दांगीअ दाहियो रत कीन वरे। असां वटि आहे न चवणी आहे त दांगीअ ते बि रतु वरंदो आहे। त हिते ई मां लिखियो त दांगीअ दाहियो रत कीन वरे, अञा पंधु परे बिलाल आहे भक्त जो, अञा पंधु परे बिलाल आहे भक्त जो। त इहा जेका शाइरीअ में जेका कैफ़ियत आहे, मां इहे इलाही शाइरी कई आहे ऐं उहो कई आहे। बसि तव्हां सम्झो त जीअं ज़िंदगी जा ॿिया कम आहिनि, हिकिड़ो फुल टाइम कमु शाइरी मां कोन कई आहे। त सॼो ॾींहुं मां वही शाइरी थी कयां, कंहिं ॾींहुं मतिलबु त मां घणा सुर या हिकु या 2 रातिनि में लिखिया आहिनि, सॼो जो सॼो बसि जेको। पोइ वरी विसारे बि छॾींदो आहियां त भई मूंखे का शाइरी करणी करे पवंदी। हींअर मां जेको सॼो सुर वेझड़ाई में लिखियो, उहो जंहिं शख़्स अंग्रेज़नि सां मुआदो अटकायो, जेको फाही चढ़ियो, पीर सुबुक्तला शाह राशदी, पीर पागारो, जो जंहिंजे करे अंग्रेज़नि सिंध में मार्शल आई, जंहिंजे करे हज़ारे हुर बिना केस हलाइण जे गोलियूं ई मारिया विया, हज़ारे हुर जेको आहे कारे पाणी इंडमान ॾिना मोकिलिया विया। उन ते मां सॼो सुर लिखियो आहे, जेको आहे उहो हींअर मां पंहिंजे किताब जे हिकिड़े हिसे में ॾियां पियो। तव्हां विच में ज़िक्र कयो त तव्हांजो रिश्तो जेको जॾहिं तव्हां पहिरीं जॉब थी हुई, तव्हांजो रिश्तो हलियो पियो, उहो टुटी वियो। पोइ उन खां पोइ जॾहिं तव्हां रिश्ते अज़वाज में जुड़िया, त उहो तव्हांजी पंहिंजी पसंदि हुई या अम्मा जी पसंदि हुई, ऐं कीअं मथां किरंदो आहे न सती माड़ तां, त पोइ टंगूं पगूं पेर बचाइण। मतिलबु आहे उहो वॾो हादसो थी पियो मुंहिंजे ज़िंदगी में। उहो यानी मां उनजो ज़िक्र कोन कयो आहे, छाकाणि त किथे पर्दा जो मसइलो आहे, किथे छा आहे, पर उहे मुंहिंजे इंतज़ार में वेही विया। ऐं भई ॾुखो ईंदड़ ॻाल्हि रही जेका आहे भई हाणे शायदि हुननि खणी उहो साइमी खणी बीह रहिया त भई त हीअ इन क़ाबिल आहे त पंहिंजी घरवारी पाले सघे थो। हाणे इनखे मां कीअं साबित करियां त भई जेको त उहो इन करे तकलीफ़ इलाही थी। पोइ तव्हां ख़बर आहे त तव्हां जॾहिं हिकिड़ी ग़लती कंदो त पोइ सीरीज़ में कंदो, बसि पोइ बसि थी वियो। जेको कुझु थियो सो सही न थियो, जेको बि थियो सही न थियो। बाक़ी त जेको बसि इहे गुज़री वई ज़िंदगी। वॾी महिरबानी यूसुफ शाहीन साहिबु तव्हांजी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं असांजे ॿुधंदड़नि खे तव्हां पंहिंजी कहाणी ॿुधाई, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असांजी हिन प्रोग्राम में असांजो वक़्तु जेको आहे उहो ख़तमु थिए थो। कंहिं नए मौज़ू सां, कंहिं नई कहाणी सां वरी हाज़िर थींदासीं। हिन प्रोग्राम में असांखे इजाज़त ॾिजो। अल्लाह हाफ़िज़।